अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले का रहा हूं पीरिया गुल सबका पेरी नज़र हेडलाइंस थे। कौमी असम्बली जो इजलास अॼु स्पीकर अयाज सादिक जी सदारत में थींदो। कानून और वज़ीर आज़म नज़ीर तारड़ 27वीं तरमीम जो बिल पेश कंदो। एजेंडा जारी। मुखालिफ धुर पारां आईनी तरमीम खिलाफ ऐवान में सख़्त एहतजाज जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म जी सलाहकार राणा सनाउल्लाह चयो आहे त हुकूमत हर ॻाल्हि इत्तेहादियनि जे साम्हूं रखी ऐं उन्हनि खां रहनुमाई बि वरिती। पीटीआई ऐं अपोजिशन जो मसइलो इहो आहे जो उहे ॻाल्हाइण लाइ तयार न आहिनि। नवाज़ लीग जो सेनेटर ऐं सीनियर सियासतदान इरफान सिद्दीकी लाडाणो करे वियो। इरफान सिद्दीकी बीमार ऐं 2 हफ़्तनि खां इस्लामाबाद जी अस्पताल में दाख़िल हो। इलाज दौरान संदसि साह जी तंद टुटी पई। सदर, वज़ीर आज़म, सेनेट चेयरमैन, नवाज़ लीग सरबराह ऐं ॿियनि पारां इरफान सिद्दीकी जे ॾाॾाणे ते ॾुख जो इज़हार। शेदादपुर में प्राइमरी मास्टर का भत्तो घुरण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार उस्ताद पुलिस जी तशद्दुद में फौत। बुखारी पाड़े वासी जाम अज़ीज़ जाफ़रो खे पुलिस गुज़िरियल ॾींहुं घरां खंबे वई हुई। उस्ताद हिरासत दौरान तशद्दुद में फौत। अहलकार लाश लावारिस हालत में अस्पताल छॾे खिसकी विया। वाक़े ख़िलाफ़ वारिस सरापा एहतजाज। शफ़ाफ़ जांच ऐं मुलविस अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। डीआईजी नोटिस वरितो। एसएचओ गुलाम शबीर दिलवाणी, वॾो मुंशी ऐं ॿिया मुअत्तल। जांच कमेटी क़ाइमु।